अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में ठाहियूं था रमज़ान स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे चीज़ बॉल्स। अचो त ॾिसूं कीअं ठहंदा असांजा मज़ेदार ऐं तमामु आसान चीज़ बॉल्स। चीज़ बॉल्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयां आहिनि 4 अदद उबरियल आलू। ऐं आलू खे छिलण खां पोइ असां चङी तरह सां कद्दूकश करे छॾियो आहे। आलू कद्दूकश थी विया आहिनि त हाणे असां विझूं था हिकु प्याले में ऐं गॾु ई विझूं था कटियल सावा धाणा 2 टेबल स्पून, कटियल साओ बसर विझूं था 1 टेबल स्पून ऐं कद्दूकश कयल गजर आहे तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून। ऑरिगेनो विझूं था 1 टेबल स्पून। ही ऑप्शनल आहे, अगरि तव्हां चाहियो त एड न कयो। ऐं ज़ीरे जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, अछनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, थूम जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, ब्लैक पेपर पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, सॉल्ट विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ही सभु शयूं ऐड करे छॾियूं आहिनि त हाणे पंहिंजे हथनि खे थोरो सो ऑयल हयो आहे ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि त हाणे विझूं था कॉर्नफ्लोर 2 टेबल स्पून, ऐं चेडर चीज़ विझूं था तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां खयो आहे आलू जो मिक्सचर तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे क़रीब ऐं पंहिंजे हथ ते चङी तरह सां कबाब जी शेप वांगुरु फैलाए ऐं विच में रखूं था चीज़ जो हिकु टुकड़ो रखी करे असां कबाब खे बॉल जी शिकल ॾेई छॾी आहे। ऐं साॻी तरीक़े सां असां सभई चीज़ बॉल्स ठाहे छॾींदासीं। सभई चीज़ बॉल्स ठही विया आहिनि त हाणे असां हिते खयो आहे बीट थियल अंडो, कॉर्नफ्लोर खयो आहे ऐं असां वटि ब्रेड क्रम्स आहिनि। सभिनि खां पहिरियां असां चीज़ बॉल खे डिप कयूं था बीटन एग में ऐं उन खां पोइ असां कोट कयो आहे कॉर्नफ्लोर सां ऐं पोइ आख़िर में कोट कंदासीं ब्रेड क्रम्स सां। हिकु दफ़ो ही प्रोसेस करण खां पोइ असां ॿीहर साॻी तरह चीज़ बॉल खे बीटन एग में डिप कंदासीं ऐं पोइ डिप कयो आहे कॉर्नफ्लोर में ऐं हाणे सेकेंड लेयर हणूं था ब्रेड क्रम्स जी। साॻी तरीक़े सां असां सभई चीज़ बॉल्स कोट करे छॾींदासीं। ऐं हाणे चीज़ बॉल्स खे असां रेफ्रिजरेट कयूं था 3 मिनट्स जे लाइ। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 मिनट्स जे लाइ असां चीज़ बॉल्स खे रेफ्रिजरेट कयो आहे ऐं हाणे कढ़ाई में तेल गरम कयो आहे। तेल जीअं ई गरम थी वियो आहे त हाणे असां चीज़ बॉल्स खे फ्राए कंदासीं जेसि ताईं त चीज़ बॉल्स गोल्डन ब्राउन थी वञनि मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 4 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते फ्राए करण खां पोइ असांजा मज़ेदार चीज़ बॉल्स बिल्कुलु तयारु आहिनि ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।